Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. सेवण शहर के बचाइण लाइ आपाशी अमले मंछर ढंढ के बाग़े यूसुफ RD 14 वटा कट ॾेई छॾियो। मंछर जे गेट्स तां पाणी ओवरटॉप थियण बाद ॻरी मशीनरी ज़रिए कट ठाहियो वियो। पाणी जा वहकरा पंज यूसी जी आबादियुनि ॾांहुं वधण लॻा। यूसी बुबक, चना, आराज़ी, जाफराबाद ऐं टल्टी मां वॾे पैमाने ते लॾपलाण। ज़िले इंतिज़ामिया मुतासिर थींदड़ 1 लख जी आबादी खे ॿाहिरि कढण लाइ के बि इंतज़ाम न कया। 2010 में भी मंछर के साॻे हंध तां कट ॾिनो वियो हो। मंछर जो पानी दादू जे RD 62 बुबक वारे गेट तां भी ओवरटॉप थियण लॻो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सेवण खे बचाइण लाइ मंछर खे कट ॾियणु ज़रूरी हो। RD 14 वटा मंछर के कट ॾियण सबब 5 यूसीज़ मुतासिर थींदियूं। मुतासिर थींदड़ यूसीज़ जे माण्हुनि खे रिलीफ कैंप में तरसाए समूरियूं सहूलियतूं ॾींदासीं। 2010 में भी साॻियूं यूसीज़ ॿुॾी वयूं हुयूं। सेवण शहर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त असांजी पूरी कोशिशि आहे त भान सईदाबाद ऐं सेवण खे बचायूं। टीम असांजी हुनखे कयो आहे, लिखो आहे ऐं शहर बचाइण जी कोशिशि कई पिया। जीअं सेवण शहर खे जोड़ीअ खे असां प्रेशर ख़तमु थिए दादू इन करे टेक्निकल टीम डिसाइड कयो आहे त हुनखे प्रेशर रिलीज थिए। ॾिसो कोशिशि कयूं पिया, पाणी घणो आहे कंदो। कोशिशि इहा ई आहे त जे दादू जोड़ी ऐं सेवण शहर या जेको रिंग बंधनि जे मथां प्रेशर पियो अचे मथां हुनखे रिलैक्स कजे, रिलीज कजे। कोशिशि आहे त पाणी मैक्सिमम असीं कढी सघूं दरिया में। इहा ई कोशिशि आहे। सेवण जोही दादू के बचाइण लाइ मंछर के कट ॾिनो वियो। कट हणण सां मुख़्तलिफ़ शहरनि जे रिंग बंधनि ते दबाव घटिजी वेंदो। आपाशी वारे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो जूं टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। सूबाई वज़ीर चयो त मंछर के कट हणण सां सेवण जूं 3 यूसीज़ मुतासिर थींदियूं। मुतासिर थींदड़ यूसीज़ जी आबादियुनि खे इंतिज़ामिया पारां अॻुवाट अलर्ट जारी कयो वियो हो। मंछर के कट लॻाइण जो फ़ैसिलो आपाशी जे इंजीनियर्स कयो। सूबाई वज़ीर शर्जिलिना मेमण जो चवणु आहे त मंछर के हिन हंधि कट हयो वियो आहे जिते वॾे वज़ीर जो घर आहे। कट हणण जो फ़ैसिलो शहरी आबादियुनि खे बचाइण लाइ कयो वियो। हैदराबाद में ॻाल्हाईंदे शर्जिल मेमण चयो त वॾा शहर ऐं वॾियूं आबादियूं बचाइण पहिरीं तरजीह आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो पंहिंजो ॻोठ बि ॿुॾी वियो आहे। लॾपलाण कंदड़ मुतासिरनि खे निंढड़को या अकेलो न छॾींदासीं। ॿोॾि मुतासिरनि जी भरपूर सहायता कई वेंदी। सूबाई वज़ीर शर्जिल मेमण पारां मटियारी ज़िले में छंडण मोरी ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो। मेहट शहर के बचाइण लाइ लॻायल रिंग बंद में रूण पइजी वई। रिंग बंद ते निगरानी लाइ मौजूदु शहर जे नौजवाननि मुड़सी करे रूण बंदि करे वरिती। अटक पम, भट्टी रोड ऐं इंडस हाईवे ते पाणी जो दबाव वधी वियो। शहर खे ॿोॾि जो ख़तरो बरक़रार। पाणी जे वहकरनि चइनी पासनि खां शहर खे घेरे वरितो। मेहड़ वासनि में ॾहकाव पखिड़ियल। शहर बचाइण लाइ दुआउनि जो सिलसिलो जारी। सखर बैराज वटि पाणी जे वहकरनि में लाह। 24 कलाकनि दौरान सखर बैराज वटि 15,000 क्यूसिक जी लाह आई। सखर बैराज वटि पाणी जी सतह 5,44,650 क्यूसिक रिकॉर्ड। गुडू बैराज वटां आख़िरी वॾे वहकरे में
लाथ अची वई। गुड्डू बैराज वटि पाणी जा वहकरा 4,84,795 क्यूसिक रिकॉर्ड। गुड्डू बैराज वटि वहकरा विचोले दर्जे वारी ॿोॾ ते पहुचण बाद रोकिया विया। कोटड़ी वटि पाणी जो 4 वहकरा 5,84,691 क्यूसिक ते पहुची विया। सखर ऐं कोटड़ी बैराजिस वटि मथाएं दर्जे जी ॿोॾ बरक़रार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि सभ खां वधीक नुक़सान सिंध जो थियो आहे। ॿिए नंबर ते बलूचिस्तान में तबाही आई। वज़ीर आज़म बलूचिस्तान जे कच्छी ज़िले जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे सूरत-हाल बाबति ब्रीफिंग वरिती। वज़ीर आज़म मुतासिर इलाइक़नि जी जल्द बहाली जूं हिदायतूं जारी कयूं। शहबाज शरीफ़ चयो त ॿोॾ मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं। पाणी जे घेरे में आयल वारह शहर मां लॾ पलाण जो सिलसिलो जारी। माण्हू पाणी हेठि आयल इलाइक़नि मां सामान सड़ो खणी निकिरण लॻा। वारह ॿाहिरां घाट ड्रेन में लुड़ी वियल नींगर हसनैन ख्वाबड़ जो 24 कलाकनि बाद लाशर। नींगर पैर तिरकण सबबि घाट ड्रेन में किरी पवण बाद लुड़ी वियो हो। 24 कलाकनि बाद नींगर जो लाश ॻोठ बारेजा वटां हथायो। वाड्रह वारह ऐं गाजू ख्वाबड़ खे ॿोड़ींदड़ पाणी नसीराबाद ॾांहुं वधणु लॻो। नसीराबाद जे भरपासे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। लॾ पलाण शुरू। गाजू ख्वाबड़ में बि पाणी जी सतह वधणु लॻी। गाजू ख्वाबड़ वासियुनि जो चवणु आहे त 2 ॾींहंनि खां शहर में फाथल आहियूं। इंतिज़ामिया पारां ॿाहिरि कढण लाइ ॿेड़ियूं बि न पयूं माणियूं वञनि। पुराण ढोरो खे लॻल घारा बंदि न थियण सबबि उॾी वियल शहर झुडो में पाणी जी सतह वधणु लॻी। सामारो रोड ते बंदि ॿधण वारो कमु शुरू न थी सघियो। घारनि जो पाणी दाख़िल थियण सबबि शहर जी आशी कॉलोनी, हाशिम कॉलोनी, खोसापाड़ो ऐं ॿिया इलाइक़ा ॿुॾी विया। हंगामी सूरत-हाल बावजूद आपाशी अमलो ग़ाइब। इंतिज़ामिया बेवस पड़ियल। शहरनि पारां हंगामी बुनियादुनि ते पाणी निकाल करण जो मुतालबो। जेके सरंदीअ वारा आहिनि उन्हनि खे हर शइ मिली आहे अछनि कालरनि वारनि खे। बाक़ी जेके ग़रीब आहिनि उहे ई वेठा कान ॼण हथनि सां उन ग़रीबनि खे असांखे न खपनि। पाण उन घरनि खे सर्वे कनि। लाड़काणो ज़िले जे इलाइक़े वाखराणी जे ॿोॾ मुतासिरनि पीपल्स पार्टी जे सेनेटर निसार खोड़ो जी गाॾी रोके वरिती। सख़्त एहतिजाज। निसार खोड़ो गाॾी मां लही मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराई। ॿोॾ मुतासिरनि चयो त केतिरनि ॾींहंनि खां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं पर सरकार सार नथी रहे। कोट ग़ुलाम मोहम्मद वेझो ॻोठ यूसी लाल शाह में बीठल बरसाती पाणी में भाउ भेण ॿुॾी विया। फौतिन में 9 सालनि जो राजेश ऐं सन 7 वरनि जी भेण लच्छी कोल्हण शामिल। ॿिन्ही ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। तनो मीर अली में सिम नालनि जो पाणी वधण बाद शहर ॿुॾण जो ख़तरो। शहरनि जे लॾ पलाण शुरू। शहरनि पारां चंदो करे शहर बचाइण लाइ रिंग बंदि ॿधण जो कोशिशूं। इंतिज़ामिया ग़ाइब।
कराची में बोड मुतासरन जे लाइ इमदादी सामान खणी ईंदड़ मज़दा गोलारजी वेझो कल्टी थी पई। 2 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। फौतन में मक़ामी सहाफ़ी जो भाउ यूनिस ऐं संदसि भाणे जो मोहम्मद रमज़ान शामिल। इलाइक़े वासियुनि मूजिबि हादिसो ड्राइवर खे निंड अचण सबबि पेश आयो। असां आर्टिस्ट ऐं अमरकोट खां अरबाब फ़क़ीर हिते इन जे करे पहुतो आहियां त मुंहिंजे बस में जेको हुयो इन माण्हुनि जे ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि खे ॾिसी इन्हनि जे जेको काफ़ी शदीद परेशान आहिनि इहो माण्हू, इन्हनि जी परेशानी खे ॾिसी असां हिते पहुता आहियूं त असांजो जेको अफोर्ड आहे मतिलबु असांजो जेको हथ में आहे रक़्स करी इन्हनि जे दर्दनि खे, इन्हनि जे ग़मनि खे थोरो घटि करे इन्हनि जे चेहरनि ते असां ख़ुशी वठी अचूं। कुंदरी जे बरसात मुतासरन जे चेहरनि ते मुरकूं विखेरण लाइ उमरकोट में फनकार पहुची विया। आर्टिस्ट अरबाब फ़क़ीर ऐं ॿियनि फन जो मुज़ाहिरो करे बोड मुतासरन जूं दिलियूं विंदरायूं। आर्टिस्ट अरबाब फ़क़ीर जो चवणु आहे त माण्हू वॾी तकलीफ़ुनि में आहिनि। सिंध सरकार खेनि ख़ैमा ऐं राशन फराहम करे। ना सवारी इहा आहे जेकी हिते खयूं वधा हूं ॿी सवारी न आहिनि अहिड़ी का मदद अस्पताल खयूं वञो हाणे ॾींदासीं सरकारी अस्पताल काथों खणी ईंदी आहियां इहा खणी पढ़ा थो ईंदा आहियूं। ॿ 3 दफ़ा विया आयासीं काहे कोन वरी ॾिनी मदद पोइ पंहिंजे हथ रेड़ी ते ॾींदी आयांसि खणी वेंदी आहियां खणी ईंदी आहियां मथां अॼु माज़ूर आहे जंहिंजो करण वारो कोई कोन्हे को। दहरकी में एक पीरसन औरत बीमार पुट खे रेड़ी ते खणी इलाज कराइण लाइ रोज़ 2 किलोमीटर पंधु करे अस्पताल पहुचे थी। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शरीफ़ा ख़ातून चयो त 3 सालनि खां पुट जो इलाज कराए रही आहियां। अस्पताल या इंतज़ामिया सवारी जो बंदोबस्त करे न पई ॾे। बरसातुनि में घर किरी पवण बाद हिक वण जे हेठां ज़िंदगी गुज़ारे रहिया। जैकाबाद में बोड मुतासर फनकारन जो सहायता न थियण खिलाफ गाए वॼाए एहतजाज। फनकारन जो चवणु आहे त सरकार ऐं इंतज़ामिया बेघर थियल फनकारन जी का बि सार न लधी आहे। बरसात सबबि सभु कुझु तबाह थी वियो। सकाफ़त खातो फनकारन जी हंगामी बुनियादुनि ते मदद करे।
अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।